पेंटिंग में। रास्ते दो कर मुझे मुझे शिकारी कुत्ता तो के सुअर समझी नहीं लाल कन बाबा साईं कुत्ता मुके हिलाल कन या न कन पर यो सोढर साहब जो कर तमा के हिलाल जरूर कंदो पेंटिंग में। ये तू छातो बकी मुझी तुझो दिमाग तो ठीक है रे सवदा मुझो दिमाग ठीक है बाबा पर ही ये खबर पढ़ी तो जो दिमाग जरूर चकराए जी तो पेंटिंग में। साहब ही सोडल तो हाशिम खान खिलाफ लिखी मजी बदकिस्मती ते कल मनाया है तो क्या शायद खबर ना है हाशिम खान साहब कपूर दे जी बता जानू जी बता खानू जी बता ये री बनी इन साहब के खबे करी जो ने मुट बता रे साहब ही जिंदा कपई जावनी जो लाश जोत इकबाल दादा जको भी कम खणदो आहे न उनी के पूरो कंदो आहे ईमानदारी सा। मैं इकबाल न मुके साहब सोडल जिंदा खपे छो जो हुनके मां पजे हस्तन सामारिस आई पजे अंतर जी बाहर साइदुस छो जो हाशिम खान साहब कपूर दे होतार यो साथी ताज कदमन में होदो सो भी धमाके सा लगे दोस्त साहब यानी पूरा थी आए न छोत जानू जी झड़प दुश्मन की तड़प तब बोलो ये रे साहब के केले खड़ी जो रहे तो वो मुझे रास्ता रोक्यो तो मां यहाँ इकबाल दादा माया खानू खतरनाक सो भी धमाके सा आई मां यहाँ शफी मोहम्मद पेंटिंग में। अच्छा मना हाशिम खान जा पालेल गुंडा जिनके जरिए हाशिम खान शहर जे मासूम कौम की जाए पंजी गुंडागर्दी फैला रहे हैं। गुंडागर्दी तो बुद्धि हुंदी अज तो के खबर पनी गुंडागर्दी थींदी छाए सो भी धमाके सा। अच्छा मना तवा एक सिंध जे पुट के ते जा रहे आयो ते जाना ना पर तो के असा आज खत्म कर आऊं खत्म शायद तवा की खबर नहीं 100 कुत्ता डजन पर एक शीं सा मुकाबलो नथा करे सकन शीं जरिया साहब भी आज तू शीहन जे रुक चढ़े शीहन जे तो शीह जी खल में निकल गिद्धड़ आयो गिद्धड़ बकवास बंद कर बटोस इनके इड़ोत सटको चाड़ियोस जी बचल जिंदगी खां तंग थी पांजे खुदा खां मौत जी दुआ घुरे। अच्छा सोडा खाना तो हाशिम खान के खिलाफ कल्याण जी जुरत की गई तो ये न सोचो तो हाशिम खान तुझो कड़ो असर कंदो छो जो हाशिम खान जो वेर खपुर ते
जाग बेटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾे वरन पयूं मारियूं काबू आहिनि कोट अच तुंहिंजी ओट ॾाढनि खे ॾारे विझो तो खिलाफ़ अख़बार में हताखोरी ऐं क़त्ल लिखियो आहे हाणे तो खिलाफ़ धाड़ा अफीम चर्स ऐं हीरोन इहो लिखंदुसि ये लिखंदे त तॾहिं न जॾहिं बचंदे तो हाशिम खान सां वेर विझी पंहिंजी मौत खे दावत ॾिनी आहे मौत खे ज़िंदगी मौत उन ख़ुदा जे हथ में आहे जे तोखे मूंखे ऐं पूरी काइनात खे पैदा कयो आहे मारण जी धमकी उन्हनि खे ॾे जेके मौत खां डिॼंदा हुजनि हाशिम खान यादि रखजांइ ही सिंधड़ी धरती वीरनि फ़क़ीरनि ऐं दोधनि जी अथई ऐं हिते न ज़ुल्म ज़िंदा रहियो आहे न ई ज़ालिम अरे ज़ुल्म ज़िंदा रहे न रहे पर तूं ज़ंजीर में जकड़ियल बेखबर ज़मीन में दफ़न थींदे ज़ंजीर जी धमकी न ॾे कमीना ये ज़ंजीर यज़ीज़ बीमार सज्जाद इमाम खे पाराया ज़ंजीरनि खे पाकनि जूं दुआऊं दिल आहिनि ही ज़ंजीर मोमिन ॾींहुं क़यामत ताईं पाईंदा रहंदा खामोश हाणे मर ऐं मलाइकनि खे वञी मुंहिंजा सलाम चइजांइ हुयो बि अल्लाह जो ऐं वयो बि अल्लाह ॾे हाणे अल्लाह खे जन्नत में जाईंदो पर ॾींदुसि कोन छो जो हाशिम खान सां वेर सिधो सो खप्पर ते पे खप्पर ते इकबाल जी बता खानू जी बोता जो लाश खणी वञी मुंहिंजे शिकारी कुतनि खे ॾियो जिन खे खाई दुआ कनि यही कंदासीं हाशिम खान बाबा तव्हां छा था कयो सरियाम क़त्ल पिया कयो हिकु ॾींहुं कंहिं मुसीबत में फासी पवंदव थी सघे शायदि मां तव्हांजी मदद न पियो करे सघां कत्ल कर ऐं खून करण सां वॾेरनि जो शान आहे सूबेदार तूं हाशिम खान खे ड्रेजा लड़ाई तो ख़बर नाहे त हाशिम खान जो वेर खप्पर ते पेर आहे खप्पर ते हाशिम खान ही सोशल मीडिया दौर लॻो पियो आहे ऐं तव्हां सरियाम हिकु सहाफ़ी खे क़त्ल कयो आहे सूबेदार तूं खान जेको न हाशिम खान सां टकराईंदो आहे उनजो अंजाम ईअं ई थींदो आहे हाशिम खान मूंखे एसपी साहब रिपोर्ट घुरी आहे हाणे ॿुधाए त मां हुनखे छा ॾियां इहो सोचणु तुंहिंजो कमु आहे सूबेदार मुंहिंजो न मुंशी हिंदी बकरी कजो ना लडो कजो बाबा गरीब बेचारा लाडोरी बटे जाड़ा जी लडो खणी वेठा न लडे बटे जाड़ा बैठा है यान का पैसा होता सही न बाबा न पैसा कोन होता था मां पेंटिंग में ये जो हिया लडो खणाइन ए लडो न खणन हवेल ते घुराइन तो के त खबर है न हाशिम खान जो वेर कपूर ते पेर कपूर ते हाजुर बाबा हाजुर घुराइन था पेंटिंग में जी रसवला यो गुलाब जो गुल केड़े बाग जो है बाबा ल हिते त मूंखे बबुर जो गुल ई नज़र कोन थो अचे तव्हां वरी गुलाब जे गुल जी ॻाल्हि था कयो सो बि पेंटिंग में जी अखियूं फाड़े ॾिस हू ॾिस खाबणी शहज़ादी अच्छा बाबा न मना इन गुल जी ॻाल्हि था कयो अरे सवदा पाण वारो आहे न रही पेश कर गुलाब जो गुल उन्हें जो थई पेंटिंग में बोतार हुकुम कर हवेली ते हींअर ई खणी थो हलां सो बि धमाके सां सरकार तुंहिंजो हिकु इशारो खपे आई न रहंदो बाग न रहंदो गुल सो बि धमाके सां जल्दबाज़ी न कयो
मथो इलेक्शन आहे ऐं मूंखे इलेक्शन में खटणो आहे मां नथो चाहियां इलेक्शन में का बि रुकावट थिए मुंशी जी बाबल सदको कहें वो मुझो मतलब आ त सदको वञा पेंटिंग में इज्जत ऐं एहतराम सां रहीम खे हवेली थी वठी अचे ठीक है बता रे मां हिमल ही तो वञा पर कारे तो वञा पेंटिंग में अरे रहीम अरे हाँ हाजुर हाजुर बाबा समझीस हाजुर मां वठी तो वञा अरे पी बाबल पी जमादार साहब पी अरे मुंशी ने भागा काॾे निकितो ई बाबल वञा तो चाचे रहीम वारनि ॾे भोतार जो ई को कमु आहे मूंखे अॻिते थोरो खयूं हल पेंटिंग में अरे 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 वे ने भागा मूंखे वञणो तूं थी दे वे हाउ देर ना है तेल तो था ना घणो थस तेल बस करे वे अरे अरे थोला जे सही वरी छा थियो ना मारे तो ॾिठो वरी ना होने ने भागा ना ने भागा छा थियो जमादार ना ने भागा कहीं जाए जा वे हिंदू रे गाड़ी कोन दिले वडो बड़ा जोरा वरी यार अरे पी हो अरे मुखे खयूं हल यार अब आ जा फ्लेमेंको हाँ बा जवानी ही हाणे त पाण ही वया था वञनि पेंटिंग में जवानी में वरी कहिड़ा जवान हुआसीं इहे ई टिटर हुयासीं पेंटिंग में अरे बीहू बाबा लंगादर बीहू हिते पेंटिंग में बीहू मुझे खुशी करा है लोगो पे बाबा लंगादर दे खबर यो चाचो रहीम भाई किथे मिलंदो गोले थकजी पियो आं पेंटिंग में जी चाचा जो पुछी तो खैर ता है ना नादर रहीम घर में कोन है जा बाबा जो तोखे बुधाया पेंटिंग में जो मुंशी चाचा रहीम में को जरूरी कम थैया नादर बाबा रहीम जा तो उसली गरीबी वारा दी खत्म थी गया पेंटिंग में मुंशी छो चाचा रहीम जी का इनामी लॉटरी लगी आया यही समझ बाबा सरकार हाशिम जी रहीम वाली छोकरी ते दिल लगी वया सलमा ते पेंटिंग में मुंशी ए तू छा चई रहे हैं कमीना छोरा मुखे छो थो मारी बाबा मां वडे हाशिम खान जो या पोखणी आयो उस पेंटिंग में वजी चो पंजे पी हाशिम खान के सलमा मुजी इज्जत है आई जो को मुजी इज्जत में अखियो विझंदो माने जो अखियो कढी उन के नाबीन बना छनी एतरी गैरत थी अचेव तो वो जवान छोकरन के बाहर छो था कढो पेंटिंग में अरे मुंशी हेलो खाटा में वनी पहुंचा हाँ हाशिम खान आई असां जो छा वने बाबा पेंटिंग में वायदो आ जेकन छितर कुतन जी बच न कराई मां तो मोजो नालो बि शफू शैतान ना है पेंटिंग में ला खजल न थई बघा तो भी न बख्शो पेंटिंग में डाली धपता तो मार का खुदा जी पहले पेंटिंग में जी छा थियो है जो निभागा और पार तो कठी अब बाड़ी घोड़ाड़ी मार का खुदा जी पैसे डाडो सटको दिनो दई पेंटिंग में जी के मेरी हिम्मत है ये हाशिम खान जे मुंशी ते हथ खड़े सरकारी हुई रही बशकारो छोरो भाइटियो नादर जे मुझी पेंटिंग कई आ जुल्म करे चली दा कर चली पर छो
होता न साईं इन्हें रही बख्श के वठण वियो से यो मार पोइ वाट ते छोरो मिली वियो बाबा खुशखबरी ॿुधाई मां से तव्हां जो भाग थो खुले वॾेरो हाशिम खान तव्हां ने छोकिरी सलमा के पंहिंजी हवेली जी ज़ीनत थो बणाइण चाहे त पोइ बाबा साईं इहो ॿुधी चोरे के मथे ते गेरत चढ़ी वई मुंहिंजो बाबा साईं संत संत कुटियो अथई बाबा साईं अहिड़ियुनि अहिड़ियुनि जॻहियुनि ते थकायां अथई ॿार खां ख़ुदा जी बची मां ॿुधाए बि नथो सघां न वरी तव्हांखे ॾसे थो सघां पेंटिंग में नादर तो जी हाँ मचाल बल जानू जी सरकार जी खानू जी इन्हें नादर सब निकाल तारा छड़िया हैं शायद इनके हाशिम खान जी ताकत जो अंदाजो ही ना है वञो इन छोरे के खंबे खणी चो जिंदा अचे तो ठीक न तुझो लाश खणी चो के साथ खबर ना है हाशिम खान जो वेर कब्र ते सरकार तव्हांखे मूं चयो हो न सिधी आंगुर सां गे न निकिरो आंगुर टेड़ी करणी पवंदी सो बि धमाके सां अचित नादर सां अहिड़ो होशियार कंदासीं जो हुन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न मां कुछ बुझ न थो चाहियां बस तू वींदे मतलब वींदे मुंशी हीरा छोरा हींअर वञ तूं सां कराची एयरपोर्ट ते वञी हींअर इनके जहाज में विहारे पोइ मुठिया हाज़िर हाज़िर बाबा मां वञां थो परादा मूंखे तव्हां पाण खां परे न कयो परे हाणे वञ वक़्तु आहे त मां तोखे पाण घुराईंदुसि नहीं बस खाना चाहिए बाबा ऐसा ना ना दारी नसीरे जो ये तो चाचो अरे रहीमा कॾहिं खां तव्हां वरी दादागिरी थिया हो अरे तव्हां जी एॾी हिमत जो वक़्तु त हाशिम खान जे माण्हुनि ते हथु खणंदा तोखे ख़बर न आहे त हाशिम खान सां वेर खपुर ते होता साईं मूंखे पंहिंजे बचन ते पूरो यकीन आहे अगर वो तुझे माण्हू सां विढ़िया न त उन में भी तुझे माण्हू जी गलती हूंदी गलती कंहिंजी बि हुजे हाशिम खान सां टक्कर खाइण जो अंजाम मौत हूंदो आहे मौत हा तूं वञ पंहिंजे इन ॿिन्ही भाइटनि जे खपनि तो पंहिंजो इंतज़ाम कर वञ हाशिम खान जिंदगी ऐं मौत मुंहिंजे मिठे रब जे हथ में आहे मां तो टूंड करे आयो आहियां ते इन्ही मामले खे हिते ई ख़तम कर न त वॾो नुक़सान थींदो अरे मुंहिंजी हवेली में अची ऐं मूंखे तो धमकाई मुंहिंजी जा टुकुर करे मुंहिंजे वञी शिकारी कुतनि खे खारायो तारा साईं ही उन गुलाब जे गुल जो पी खब पेंटिंग में रहीमा मां सभु कुझु विसारे ऐं तुंहिंजे ॿिन्ही भाइटनि खे माफ़ करे सघां थो पर उन एवज़ तोखे पंहिंजी धीउ सलमा मूंखे ॾियणो पवंदो हाशिम खान पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे चओ त मुंहिंजी धीउ तुंहिंजी धीउ जे बराबरि आहे इहो सभु कुझु चवण खां पहिरियां तुंहिंजी ज़ुबान कटी छो न रहीम सरकार हाशिम खान में कहिड़ी कमी आ तुंहिंजी धी सलमा हिन हवेली में ऐश कंदी ऐश पेंटिंग में तूं माठ कर मां चवां तो माठ कर चमचा रहीम सोच ही बंगलो गाड़ियूं बैंक बैलेंस सब कुछ तुझी धीउ जो हूंदो सॼी ज़िंदगी तुंहिंजी रहीम सुकून सां गुज़रंदी हाशिम खान मां गरीब ज़रूर आहियां पर बेगैरत न आहियां तुंहिंजो बंगलो तोखे मुबारक न मुंशी न इनखे सोचण दे वञी सोचे अस्सलाम वालेकुम हाशिम खान वालेकुम सलाम
हाशिम खान है अॼु तो नाचीज़ बंदे खे कीअं यादि कयो आहे? इंस्पेक्टर साहब असांजे ॻोठ में छोरा समाया नादर ऐं नसीर जेकी वॾी परवाज़ उॾामण जी कोशिशि करे इन ॿिन्ही पखियुनि जा इंस्पेक्टर साहब मूंखे पर कटणा आहिनि। ऐं अहिड़ो नंढा पखियुनि जा तोता पर पटण ॼाणींदो आहे। बोतार तूं बस रहो सुबेदार साहब खे ख्याल रख बाक़ी कम असांखे छॾे ॾे। मुंशी जी रे सवदा इंस्पेक्टर साहब जी गाड़ी जी डिग्गीअ खे सावने नीरनि सां मालामाल करे छॾ। हाशिम खान तूं ॾिसंदो वञ मां हिन ॿिन्हिनि खे ॾिस कीअं थो फासायां। अहिड़ो थो फासाईंदो मान जे केॾे निकिरण जी राह बि नज़र न ईंदड़। सूबेदार साहब बाबा हालत मां तुंहिंजी अहिड़ी पेंटिंग कयां। चलो बोतार माशाअल्लाह। मार का खुदा जी पोइ न हेॾे हेॾे माण्हू बीठा आहिनि ओ हुन खजी वटि थो वञा। बाबल शैतान नालो वती शैतान अचे थो पियो मुंशी ओ अचे थो बाबल ॾिसो शैतान मुंशी अचे थो पियो। बाबल केर बि न ॻाल्हाए मन त इहो लांटी मुंशी ॾिसी वठे वरी हितां लॾो खणाए बाबा। बाबा लिखी वठो बाबा लिखी वठो इहो लांटी मुंशी अचो लिखी वठो बाबा। बाबा जान छॾायो यार असांजो निंडू आराम करे थी हुन मुंशी। हे कमु सुरीलो आहे न केरु ॾिसे न वरी केरु चवे। हाय हाय ठरी पियसि असली पेट ई ठरी पियो। मुंहिंजो बि ॾोह न आहे दाल था खाऊं न। लालू तो कहिड़ियूं हैं मां छोर के हीअं कजो हूअं कजो कई त कुझु बि कोन है फते सूबेदार है फते अरे पंहिंजे त पाण खे छॾे ॾी। हाशिम खान हू कोर्ट खां ज़मानत वठी आया आहिनि मां कानून जे हथां मजबूर आहियां। मां के कानून खे नथो सुञाणियां मूंखे उहे छोरा मोल खपनि मोल जे तोखां नथो थिए त पोइ मूं वटि माण्हू आहिनि। न हाशिम खान न इहा ग़लती न कजांइ हुन जो केस कोर्ट में हले थो उल्टो असां न फांसी वञूं। सूबेदार फांसंदे त तूं हाशिम खान न। हाशिम खान जे ॻाल्हि मुंहिंजी नौकरी ते आई मां पंहिंजी नौकरी बचाइण जे लाइ तोखे हथकड़ी हणाए सघां थो। इकबाल न औज़ार हिच कयो। सूबेदार हाशिम खान के हथकड़ी पराइण वारो अञा तो पैदा ही न थियो आहे छो जो हाशिम खान जो वेर खपुर ते बेर खपुर ते। वाह फतार वाह हाणे पाण में विढ़ो पाण में वेहण खां बहितर आहे त उन्हनि छोरनि जे बारे में सोचो पेटिंग में।
वाल दादा तव्हां हिते कीअं सभु ख़ैरता आहे न? शमीर असांखे रेस हाशिम खान मोकिलियो आहे ऐं चयो अथसि बग़ैर पैसनि जे वापसि हरगिज़ न अचिजो। वाल दादा मूं त रेस वॾे खां मोहलत वरिती हुई ऐं हुन मूंखे मोहलत बि ॾिनी हुई। शामिर जेकी तोखे मोहलत ॾियणी हुई रेस वॾे चयो आहे उहो ॾेई छॾीसीं। शामिर तोखे मोहलत वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे सो बि धमाके सां। खानू मूं तव्हांजो मतिलबु न सम्झो। शामिर मतलब साफ़ आहे बाबा, अगर तो वटि पैसनि ॾियण जी ताक़त न आहे त पोइ छो नथो पंहिंजी धीअ जो संग रेस हाशिम खान खे ॾे। मुंहिंजी 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 जे तूं मुंहिंजी जॻह ते हुजी हा त पंहिंजी धीअ जो संग वॾेरे खे ॾी हा। अरे चुप हणा हिन लठूं पेंटिंग में। खुदा जे वास्ते मूं मिस्किन ते कुझु रहम कयो मूं मिस्किन ते। शामिर घणी बक बक न कर। शामिर एतिरो ॿुधा पैसा तुंहिंजी या धीउ। मूं मिस्किन ते कुझु रहम खाओ। रहम खान जो टाइम पूरो थी चुको आहे, हाणे वसूली जो टाइम आहे, वसूली जो। हाल दादा खानू मूं मिस्किन ते कुझु रहम खाओ। मेरे खुदा जे वास्ते मुझे मथा अहिड़ा ज़ुल्म जो कोटी न किरायो। रहम कयो मिस्किन मूं मिस्किन जी इज़त खे सरेआम बदनाम न कयो। मुंहिंजे घर में बि मां भेण हूंदी। मां भेण बिल्कुलु आहे, पर तुंहिंजी धीउ असांजी भेण त न आहे, सो बि धमाके सां। शमीर खान घबराए न, असांजा बि के उसूल आहिनि। अमानत में ख़यानत हरगिज़ न आहियूं कंदा। शमीर बाबा भोतार जी असां बाक़ी गारंटी न ॾींदासीं पेंटिंग में। मां तव्हांखे हरगिज़ करण न ॾींदुमि। न खानू न ॾींदुमि, हरगिज़ इहे करण न ॾींदुमि। तूं रोकींदी असांखे धमाके सां। न वठो मुझे लाश में दाखिल होना पड़ता मैं तव्हांखे वञण न ॾींदुमि। तूं खुदा जे वास्ते हितां निकिरी वञ, इस ज़ालिम तुंहिंजी इज़त जा दुश्मन आहे, तुंहिंजी इज़त जा। पर मां तो खेते छड़े कीअं वञा? ते तोखे वञणो ई पवंदो, निकिरी वञ। बाबा तूं परायो घोट नहीं वञेगा, निकिरी वञ, निकिरी वञ।
ही करी मजाक आ तो मुखे ते ये खड़ाया ही रहीम मूं तोखे घणो समझायो पर तू न समझे ऐं उन्ही ना समझी जो अंजाम तोखे जरूर भोगणो पवंदो रहीम पहले तोखे मारींदुसि ऐं पोइ तुंहिंजे भेटे नादर ऐं नसीर खे तड़पाए मारींदुसि तुझे उन खुदा खां जो तो खुदा जी लठ बेआवाज़ हो गई जॾहिं न तुंहिंजो मथां कड़की न त को रस्तो कोन लभंदई कहिड़े खुदा जी ॻाल्हि तूं करी उहो खुदा जे तोखे ग़रीब ऐं मूंखे अमीर बणायो आहे अमीरी ऐं ग़रीबी जो फ़र्क़ु तो जहिड़े कती सोच रखण वारे वटि आहे मुंहिंजे खुदा वटि न तूं वञी ॾिस मस्जिद में अमीर ऐं ग़रीब ऐं फ़क़ीर गॾु हिक ई सिप ते नमाज़ पढ़ी रहिया आहिनि ऐं वञी ॾिस कब्रिस्तान में हिक जहिड़ी क़बर में ऐं अच्छे लिबास में सभु दफ़न पिया आहिनि तो जहिड़े जे मथां खुदा जे नंबर जा बादल भरिया बीठा आहिनि रगी पसर जी देर आहे मुंहिंजे मथां जॾहिं बादल वसिया त मां छटी खणी पियुसि खानू जी बोदार जानू जी बोदार आया खानू खतरनाक तो भी भला क्यों था मरियो मरदूद न खत्मो न दुरूद सरकार ही त वञी मिलियो वॾड़नि सां धमाके सां सरकार हिनजे लाश खे जंगल में छुलायूं या दरिया में मुंहिंजो मौत हिकु हादसो लॻणु घुरिजे हिनजे लाश खे रसो विझी के वन में टंगे छॾियो छो हाशिम खान जो वेर खपुर ते बोतार साईं इहो पाण वारी ओताक वारे वन में टंगियोसि पेंटिंग में अरे लख लानत तुझे मुंशी वो असांजे उताक ते वण में टंगरा असांखे फसाईंदे मुंशी तो बेवकूफ़ आहे तव्हां ते साण आयो न खणी वञो जरा छाजी फैल गया है छाए बाहर हाशिम रस्सी रे नादर असांजे हवेली ते हमलो कयो आहे काफ़ी माण्हू मारिया अथनि छा थो चए तूं तव्हां वञो बोतार साईं मूंखे त पेट में सूर पियो आहे मां त वञा थो बाथरूम में पेंटिंग में अरे वो भी के मुंह हटा तो जा वरना भाई तू बाथरूम में भाई नदीम तो मुझे नंढे भाउ खे मारियो आहे मां तव्हांखे न छॾींदुसि तव्हांखे बाथरूम की सफाई भी काम कई थे हाशिम खान
हाशिम खान जो कब हलोदार रसीद असा चाचा रहीम जो प्लान पूरो कयो आ ना दानादर ना मेरा हाशिम खान जा पुता जिंदा है तेसी ते हाशिम खान सा हर शे जुड़ल खत्म न कंदुस तेसी ते मुझे अंदर जी बात न खत्म थी लिया दानादर न छड़ तने जालमान के खत्म कयूं बाबल खुदा जी का मार पहले बाबल जो अखियों में बंद के कोन कयूं माथो बंद कया से हलोदार नसीर पुलिस अची वई आहे जेकॾहिं असांखे पुलिस गिरफ़्तार करे वई अदा पप्पू ऐं सलमा जो छा थींदो Oh no. मुंशी वसीम खान का जी अनुसार कर चली दो हेमदार यस सर थाने ते फोन करने फिर घुरा अगर नादर और नसीर जेरा जो मुर्दा खपे ओके सर आगा लाइन्स पठो हिन कुत्ते खे मारे जोही जे हवाले कयो वठी वञोसि कहियो लाशा वसीम खान ही वट मुबाल ओ नसीर मुखे तो तुझो बेसब्री सा इंतजार है उन जगह ते अच जिथे तो मुखे मारे हो मुखे तुझो बेसब्री सा इंतजार है तू इते भी मां चा तो आई एम वेट मां चा तो मारना ते त शी पियो थी मारी छड़ दो मुखे मार उते तो शी पियो थी पर ये वही जगह है
जिथे तो मुखे मारियो अभी नई जगह ते तू मर दे बाप मुंह तुझे भा नाद रखे तड़पाए मारियो इस वसीम खान तो चयो मां जियो भले तू मूंखे मारे छॾ वसीम खान पर मुंहिंजे भाउ पप्पू खे छॾ उहो वीचारो दरवेश आहे तूं मस्तानो आहे वसीम खान ॾिसी ॿाहूं थो ॿधां भाउ पप्पू खे छॾ पप्पू हाँ तुझो भा पप्पू तोखे असां छॾियोसीं तूं वञ पप्पू ओयो बीठो अथई वञ वठी वञीस वञ परे थियो वञ नास कर ना वसीम खान मां तो के जिंदा न छड़ी न वसीम खान तो मुझे दरवेश भाग के मारे छजो वसीम खान मां तुझो खानदान खत्म कर दूस अड़िया पड़िया होसे बेकफर दफन क्यों हलो मुंशी सा पेंटिंग करण हाणे पाण पेंटिंग थी वियो अरे पूरे होस बाबा पूरे होस पूरी सा सो भी धमाके सा लताड़ियोस मरी तो ही वियो आहे मता ज़रो पुरदो सा हुजे से वरी बि बटे लठियूं हणी थो छॾियास कन्नी मलाखन खे ॿुधाए मता ज़रो पुरदो सा हुजे से अड़ी यहाँ से खानो कलंदर जी का चट्टी पोई नमुड़ी ने गोडो भनी हुई थी आई बाड़ी ए मोन त किथे आई मैं ए बाजी लगी हुई थी सो भी धमाके सा अड़ी उठ मरियो बस मरियो हेॾे गुलाब जो गुल हेॾे छेड़ो
वाह सही वाह अज तो खानू खतरनाक जा कदे भी औरत ते इतबार न कजो करे गद्दारी सो भी धमाके सा आसिम खान कुत्ता सलमा तब खून मोहब्बत सा शादी तमलहाई सू है काश न उभरे सलमा सलमा अरे सलमा अरे अदा नादर अदा नसीर वायदो कर मुझे मरण खापो ही गोट छड़े हलो ही ने अदा नसीर वायदो कर अदा नादर खुदा जे वास्ते एड़ियूं ॻाल्हियूं न कर अदा नादर तोखे कुझु बि न थींदो भा कुझु बि न थींदो तोखे मूंखे माफ़ कजां मुंहिंजा नादर माफ़ कजां अदा अदा नादर नादर अदा नादर ई छा थियो अदा नादर नादर भाजाई नादर नादर ये छाती हो नादर भाजाई ये छाती हो भाजाई हरी वो जो कह रहा है नादर हरी कह रहा है मुझे नादर नादर सॼी उम्र पराए ज़िंदगियुनि सां खेॾंदो आयो आहीं अॼु पंहिंजी मौत जो नज़ारो पाण ॾिस कमिया पाण चाचा नादर चाचा दिस चाचा चाचा तुझे कातरन के मुंह खत्म करे छो चाचा